नासिर डंडोलयार में पाकिस्तान पीपल्स पार्टी के क़ौमी सूबाई तक ते नामज़द उम्मीदवारनि जे मान में आजियाड़ियुनि कॉर्नर गॾियाड़ियुनि ऐं जलसनि जो सिलसिलो जारी आहे। एन 217 जे उम्मीदवार ज़ुल्फ़िकार बुचाणी ऐं PS 58 जे उम्मीदवार ज़ियाबास शाह रिज़वी मुख़्तलिफ़ वार्डनि अंदर कॉर्नर गॾियाड़ियुनि में शिरकत कई। शहरियुनि पारां गुलनि जी वर्खा करे संदन शानदार इस्तक़बाल कयो वियो। वधीक तफ़सील इम्तियाज़ अली ख़ासकेली जी हिन रिपोर्ट में। डंडोलयार शहर में पाकिस्तान पीपल्स पार्टी के क़ौमी ऐं सूबाई तक के उम्मीदवारनि जे मान में आजियाणा कॉर्नर गॾियाणियूं ऐं जलसनि जो सिलसिलो जारी है। PS 58 के उम्मीदवार सैयद ज़ियाबास शाह रिज़वी ऐं NA 217 के उम्मीदवार ज़ुल्फ़िकार बुचाणी वार्ड नंबर 1 मुस्लिम कॉलोनी में रथियल जलसे में पहुता, जिते मुस्लिम कॉलोनी के रहवासियुनि सलीम ख़ासकेली, अली हसन ख़ासकेली, बादशाह ख़ासकेली, मेयार दर्स तरफ़ां ॿिन्ही उम्मीदवारनि खे सिंध जो रवायती तोहफ़ो पटका पाराए खेनि भलीकार कयो वियो। वॾे अंग में मौजूद माण्हुनि खे उम्मीदवारनि ख़िताब कयो। पासे पीपल्स पार्टी ॿिन्ही उम्मीदवारनि पारां वार्ड नंबर 14 अमानुल्लाह शाह कॉलोनी में बाबर ईसा खोखर, वार्ड नंबर 12 सफ़ेदा कॉलोनी में गुलशहर उमरानी, यासिब उमरानी ऐं नसीबा कॉलोनी में उस्ताद हीरो लाल अनिल कुमार तरफ़ां कॉर्नर गॾियाणियूं कोठायूं वयूं, जिनमें वार्डनि जी अवाम वॾे अंग में शिरकत करे 8 फरवरी ते पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जी मुकमल हिमायत जो ऐलान कयो। जॾहिं त कॉर्नर गॾियाणियुनि खां पोइ मारवी हाल में पीपल्स पार्टी जो जलसो मुनक़द कयो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा सवें माण्हू मौजूद हुआ। उम्मीदवारनि समेत आयल महिमाननि खे सिंध जा रवायती तोहफ़ा अजरकूं ऐं लुंगियूं परायूं वयूं। उन मौके ते आयल महिमाननि जो मास्टर नबी बख्श खोखर, फाइज जाफ़र कायमखानी ऐं शोएब जाफ़र कायमखानी भलीकार कयो। उन मौके ते PS 58 जे उम्मीदवार सैयद ज़ियाबास शाह रिज़वी ऐं NA 217 जे उम्मीदवार ज़ुल्फ़िकार सत्तार बुचाणी ख़िताब कंदे चयो त डंडोलयार जी अवाम कॉर्नर गॾियाणियुनि ऐं जलसनि में भरपूर शिरकत करे पीपल्स पार्टी जे हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। मुख़ालिफ़ केतिरियूं बि ॻाल्हियूं कनि पर खेनि शिकस्त नसीब थींदी। पीपल्स पार्टी डंडोलयार में बेइंतहा तरक़ियाती कम कराइण सां गॾु शहरियुनि खे अहम बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। उन करे अवाम पीपल्स पार्टी खे पसंदि करे थो। 8 फरवरी ते पीपल्स पार्टी पूरे मुल्क में कामयाब थींदी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। इम्तियाज़ ख़ासकेली, धरती TV न्यूज़, डंडोलयार।